वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो ऐं तव्हांजी सक़ाफ़त जो ख़ादिम नूर मेमन हलाल। दोस्तों, सक़ाफ़त में सिर्फ़ु इहो नाहे त पाण अजरक ऐं टोपी पायूं। सक़ाफ़त में असां वटि खोड़ सारी शयूं अचनि थियूं जिन मां महिमान नवाज़ी, आय जो आदर भाव मुख्य उन जी निशानी आहे। अॼु बि हिकिड़ो प्यारो दिलि घुरियो मुंहिंजो प्यारो दोस्त मूं वटि घुमणु आयो आहे। मिस्टर सिंधीअ जे नाले सां त मुंहिंजे ख़्याल में सभु वाक़ुफ़ु हूंदा, पर उनखे बाय फेस आई थिंक फस्ट टाइम माण्हू ॾिसंदा हूंदा। सो अॼु मूं वटि दोस्त घुमणु आयो आहे ऐं चयोसीं त तव्हां सां हुनजी मुलाक़ात करायूं। जेका ख़बरूं चारूं असां पाण में कयूं आहिनि उहे तव्हां ताईं पहुचायूं। ऐं तव्हां कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? साईं तव्हांजी वरी वरी महिरबानी जो तव्हां तॾहिं ते जेका इज़त ॾिनी। यकीन कयो त इहा सालनि ताईं ऐं सदियुनि ताईं ईअं सम्झो त असां मतिलबु असांजा नसल बि ऐं उन जेका असां इज़त खे यादि कंदा। ऐं वरी बि तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां जेको सो असांखे एतिरो टाइम ॾिनो। ऐं यकीन कयो दोस्तो, हीउ उहो माण्हू आहे जेको मूंखां त हालांकि 150-200 किलोमीटर परे आहे। पर मुंहिंजी अलाए छो हीउ तक़रीबन साल ॾेढ असां अॻु में फ़ोन ते असांजो राब्तो थियो, पर जॾहिं फस्ट टाइम असांजो राब्तो थियो तंहिं ॾींहं खां वठी मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त उन माण्हू सां मिलां। इहो सिर्फ़ु इन करे जो सिंध में आउं सम्झां थो हीउ वाहिद माण्हू अहिड़ो आहे जेको पंहिंजे कारोबार खे अहिड़ी तरीक़े सां इन सेट कयो आहे जो इन जी रोज़ी सां गॾु असांजी सिंध जी ॿोली, सक़ाफ़त, कल्चर ऐं असांजी तारीख़ उहा पिणु इन जे कारोबार सां गॾु हले थी। हीअ असांजे लाइ तमामु वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे जो अॼु असांजी सिंधी टोपी अमेरिका में पाती वञे थी। लंडन जा माण्हू जेकॾहिं अॼु अजरक ओढ़नि था त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन भाउ जी महिरबानी सां। ऐं मूंखे सच पुछो त ॾुखु थींदो आहे जॾहिं आउं कॾहिं कॾहिं अहिड़ा कमेंट ॿुधंदो आहियां या फेसबुक ते ॾिसंदो आहियां जॾहिं चयो वेंदो आहे त तव्हां ख़ादिम सक़ाफ़त खे छॾे तव्हां कारोबारी सक़ाफ़त या सॉरी कारोबारी तव्हां नालो ॾेई छॾियो, को अहिड़ो कुझु नालो ख़ादिम सक़ाफ़त जो नालो तव्हां डाहे छॾियो। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो, छा सक़ाफ़त सां मुहबत करण वारो इंसानु कोन्हे? छा उनखे बुख कोन थी लॻे? छा उनखे उञ कोन थी लॻे? छा उनजा ॿार बच्चा कोन्हे? छा उनजी फैमिली कोन्हे? तव्हांजो छा मतिलबु आहे? माना जेकॾहिं माण्हू को सक़ाफ़त सां, को सिंध सां, को धरती सां, को ॿोली सां मुहबत करे थो, पोइ छा उहो खाइणु पीअणु छॾे ॾे, बचनि खे बुख में मारे छॾे? ठीकु आहे, भला जेकॾहिं अहिड़ो को माण्हू जेकॾहिं को जज़्बो रखे थो उहो ग़लति थो करे, त भला उन्हनि माण्हुनि जे बारे में तव्हां छा चवंदा जेकी करोड़पति आहिनि पर कॾहिं उन्हनि अजरक न ओढ़ी, लखों रुपया इन्वेस्ट कनि था, कॾहिं बि उन्हनि अहिड़ी प्रोडक्ट न ठाही जंहिंमां सिंध जी ख़ुशबू नज़र अचे? उन्हनि माण्हुनि जे बारे में तव्हांजो त को रायो कोन्हे को। पर जेकॾहिं को सिंध जी ॿोली खे, सिंध जी सक़ाफ़त खे अहिड़े नमूने सेट करे थो जो असांजे कारोबार सां गॾु असांजी सक़ाफ़त बि दुनिया ते मुतारफ़ थी आहे, त उहा असांजे माण्हुनि खे ॾुखी लॻी वञे थी। बहरहाल ही माण्हुनि जा जेके से व्यूज़ पियो ॿुधायां, ऐं मुंहिंजी त दिली ख़्वाहिश हुई त आउं अहिड़े अज़ीम माण्हू सां मिलां, ऐं उहा ख़्वाहिश मुंहिंजी अॼु पूरी थी। हालांकि मूंखे मुंहिंजे ई ज़िले में माण्हू मिनतूं कनि था, मतिलबु मूंसां मुहबत कनि था, मिलण जे लाइ दावतूं ॾियनि था। ऐं यकीन कयो आउं उन सां हर दफ़ो माज़रत इन करे कंदो आहियां जो मूं वटि एतिरो टाइम कोन हूंदो आहे, छो त मुंहिंजो कमु आहे थोरो महिनत वारो, राति ॾींहुं महिनत करणी थी पवे, तॾहिं तव्हां दोस्तनि जे जेको सो तव्हां दोस्तनि जे लाइ आउं जेका अहिड़ी वीडियो ठाहे तव्हां ताईं पहुचाईंदो आहियां। इन खां अलावा मूं वटि एतिरो ज़ाती का बि एक्टिविटी कोन्हे को। पर अॼु जेकॾहिं आउं 150-200 किलोमीटर करे आउं जेको हिते अची पहुतो आहियां, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन भाउ जे जज़्बे, इन जी हौसला अफ़ज़ाई करणु, ऐं मुंहिंजी जेका दिली ख़्वाहिश हुई त आउं इन माण्हू खे रूबरू वेही ॾिसां, उहा आउं ख़्वाहिश पंहिंजी पूरी करणु आयो आहियां। ऐं आख़िर में आउं इहा ई गुज़ारिश कंदुसि त दोस्तो, केर बि इंसानु कहिड़ी बि क़ौम मां तव्हां ॾिसो, भले हू ॿोली सां प्यार करे या नफ़रत करे, हू धरती जो सचो पुटु हुजे या गद्दार हुजे, केर बि हुजे, ज़ाहिर आहे हू सभ खां पहिरीं पंहिंजे बचनि जो सोचींदो, पंहिंजे पाण जो सोचींदो, पंहिंजे पेट जो सोचींदो। बुख खां वधी लालत ॿी का बि कोन्हे को। बुख उहा शइ आहे जेका दीन ई मटाए छॾे, माण्हू मज़हब तब्दील करे छॾींदा आहिनि। ऐं असां जेको सो सक़ाफ़त ते बि कारोबार जो तानो पिया ॾियूं, हीअ ॻाल्हि ग़लति आहे। दुनिया तब्दील थी वई आहे, थोरी सोच खे तव्हां पॉज़िटिव कयो। तव्हां पाण कोशिशि कयो त अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं असांजूं कल्चरल शयूं आहिनि, उहे तव्हां पंहिंजे हथनि सां क्रिएट करे तव्हां पूरी दुनिया में मुतारिफ़ करायो। छा 5 करोड़ जी आबादी में सिर्फ़ु नूर मेमन हालाई हिकिड़ो ई आहे ठीको कयो आहे? छो असीं पाण नथा कयूं?
असां वटि ज़मींदार आहिनि, अरबपति माण्हू आहिनि, कारोबारी आहिनि, वॾा सनतकार आहिनि, केरु कोन, सभिनी वटि पैसो आहे, पर केरु बि अहिड़ी सोच त कोन थो रखे न। सो इन करे बराए महिरबानी, जेकॾहिं कुझु असीं करे नथा सघूं त जेके कनि पिया घटि में घटि उन्हनि खे सपोर्ट त करे सघूं था न। सो हीअ आऊं सभिनी दोस्तनि खे वरी बि हिकिड़ो हथु ॿधी आऊं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे पंहिंजी सोच खे थोरो चेंज कयो ऐं सुठनि माण्हुनि जो साथ ॾियो, सुठनि माण्हुनि खे सपोर्ट कयो। जीअं असां जेको माज़ी में जेको असां गंद कयो आहे, जेको असां पंहिंजे मुआशिरे खे ऐं जेको असां तबाह कयो आहे, सो उनखे थोरो घटाइणु शुरू कयूं हाणे। सो उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं तव्हां असां सभु गॾिजी सुठनि माण्हुनि खे सपोर्ट कंदासीं, उन्हनि खे अॻियां आणींदासीं, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कंदासीं। सो मुंहिंजो इहो ई पैगाम आहे तव्हां लाइ। उमेदु आहे त तव्हां दिलि में न कंदो ऐं इन ते गौर फ़िक्र ज़रूरु कंदा। असल में सुहिणा भाउ, तव्हांजी ॻाल्हि ॾाढी सही आहे, पर मुंहिंजो ज़ाती तौर ते ख़्यालु इहो रहियो आहे शुरू खां वठी त अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू कमेंट पास कनि था या जेके कारोबारी चवनि था या वाट एवर कुझु बि कनि था, कॾहिं मूं सोचियो ई कोन्हे त इन्हनि जे ॻाल्हियुनि ते को तवजो ॾियणो आहे। हू पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी आहे, फिक्स करे छॾी आहे बसि त मूंखे कल्चर जो कमु करिणो आहे, सकाफ़त जो कमु करिणो आहे। हाणे माण्हू छा पिया चवनि त फितरी अमल आहे, कुझु माण्हू तव्हांखे पॉज़िटिव मिलंदा, कुझु निगेटिव मिलंदा, दुनिया जो इहो दस्तूर आहे। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, लख कुर्ब ॾिसण जा, असांखे ॿुधण जा। आबाद हुजो, महिरबानी। थैंक यू, महिरबानी।